चुका है, दौर अब एक नया है, नई तारीख लिखी जाएगी। लाचार नहीं, ताकत हूँ मैं, कमजोर नहीं, हिम्मत हूँ मैं, मुझे अपने बुने हर ख्वाब को पाना है। मुझे आगे आगे जाना है, मुझे ऊंचा ऊंचा उड़ना है। सिंध ट्रांसपोर्ट जी गाड़ी बस खां पोइ औरतुनि लाइ ख़ासि पिंक बस जो हैदराबाद शहर में 18 फरवरी 2023 ते इफ़्तिताह थियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ ख़वातीन शिरकत करे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। में पिंक बस जो तोहफ़ो सिंध हुकूमत जो तमामु बहितरीनु तोहफ़ो आहे। इन्हनि बसुनि जो तइदाद वधायो वञे ऐं ख़ासि तौर ते तालीमी इदारनि ताईं, यूनिवर्सिटीज़ ताईं इहे बसूं हलायूं वञनि, जामशोरे ताईं हलायूं वञनि ऐं इन जो जेको मख़सूस हिकिड़ो महदूद इलाइक़ा आहिनि, जीअं पीपल्स बस सर्विस मख़सूस रूट ते थी हले त पिंक बस जे रूट में इज़ाफ़ो कयो वञे। मूंखे ख़बर पई त पिंक बस सर्विस आहे त पोइ मूं बि उन जे हिसाब सां ॾिठो त मूं वटि पिंक सर्विस पिंक सूट आहे त छो न मां मैचिंग करे वञा, त इन करे मां बि मैचिंग करे आयसि पिंक कलर जो। इनिशिएटिव आहे में रीज़नेबल प्राइस हूंदो, इकोनॉमिक प्राइस हूंदी त असां सुठो सफ़र करे सघंदासीं। स्पेशली वुमेन्स लाइ त तमामु ख़ुशी फील थी रही आहे। ख़ुशी थी रही आहे, स्पेशली लेडीज़ लाइ हिकिड़ी बस अरेंज कई वई आहे ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे पहिरियां पीपल बस सर्विस हली आहे ऐं उनखे सुठी मोट मिली रही आहे, छो जो हिनमहिल तव्हां ॾिसी रहियो पेट्रोल तमामु घणो महांगो थियो आहे, हर को माण्हू अफोर्ड नथो करे सघे, तो हिकिड़ो सुठो मलाई पिंक बस सर्विस। हैदराबाद में वो ख़वातीन वो माएँ बहनें जो घरों में रहती हैं, जिनको सफ़र की बहुत मुश्किलात हैं, आज पाकिस्तान पीपल्स पार्टी के इस प्रोजेक्ट ने उनकी तमाम मुश्किलात को दूर करने के लिए सोचा और इंशाअल्लाह ताला ये पिंक बस जिसमें हम सफ़र कर रहे हैं, हम चल रहे हैं, वो उन माँ बहनों के लिए जिनको सफ़र में बहुत सारी प्रॉब्लम्स होती हैं। पहिरीं असां वटि रेड बसिस हलियूं आहिनि जेके कंबाइंड बसिस आहिनि लेडीज़ ऐं जेंट्स जूं, पर पिंक बस जेका आहे उहा ख़ुसूसन ख़वातीन लाइ, जेका पहिरीं कराची में असां सिंध गवर्नमेंट इंट्रोड्यूस कराए चुकी आहे। ख़ासि करे औरतुनि जे लाइ तमामु बहितरीनु अमल आहे गवर्नमेंट जो ऐं असां इहो चाहींदासीं त हिन जा रूट्स उहे हुअणु घुरिजनि जेके जे नसीम नगर आहे या रूटीन में छोकिरियूं जेके यूनिवर्सिटी वञनि थियूं त जामशोरे ताईं हिन जा रूट उहे हुअणु घुरिजनि जेके औरत खे सहूलियत हुजे। कराची खां पोइ हैदराबाद सभिनी ॿियो नंबर वॾो शहर आहे सिंध जो, हुन में तमामु घणी ज़रूरत आहे, ख़ासि तौर ते वर्किंग लेडीज़ लाइ जेके मूवमेंट कनि थियूं रोज़ु सुबुह जो ऐं शाम जो वापसि घर अचनि थियूं। हीअ सर्विस हुननि खे तमामु घणी फैसिलिटीज़ कंदी त कंफर्ट में मूव कंदा तव्हां। मुंहिंजो नालो रेशमा बलूच आहे, मुंहिंजो तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। पाकिस्तानी अवाम लाइ, सिंध हैदराबाद जे अवाम लाइ त जेतिरी इकॉनमी वेठी वई आहे मुल्क जी ऐं पेट्रोल जी क़ीमतूं अप थियूं आहिनि, उन सिलसिले में जेको आहे हीअ जेका पिंक बस सर्विस कढी वई आहे, हिन जो किरायो तमामु घटि ऐं लोअर आहे। हे ख़ासि करे लेडीज़ जे लाइ आहे, स्टूडेंट मायूं जेके नौकरियूं कनि थियूं उन्हनि जे लाइ 30 रुपया ॾेई हेॾी लग्ज़री बस आहे जेको हिकु जॻह खां ॿी जॻह ते माण्हू सफ़र करे सघे थो। उसमें लेडीज़ जेंट्स सब साथ होते हैं, तो लेडीज़ से इतना बैठ नहीं सकती, उठ नहीं सकती, लेकिन ये जो ख़वातीन की बस चली है बहुत ज़बरदस्त काम हुआ है और बहुत अच्छा हुआ है। हाँ, मूंखां पुछियो थो वञे त इन में कहिड़ियूं सहूलियत ख़वातीन खे थींदियूं। तव्हां ख़बर आहे त असांजो मुआशिरो जे तरीक़े जो आहे, उन में अगरि का औरत बस में सफ़र करे थी त उनखे कॾहिं बि उथी को मर्द जॻह न ॾींदो आहे, पर ही बस आणण जो मक़सदु इहो आहे त औरतुनि खे, असांजे स्कूल जे नियाणियुनि खे, कॉलेज जी नियाणियुनि खे, यूनिवर्सिटी जी नियाणियुनि खे जेके सफ़री मुश्किलात आहिनि, हू पंहिंजे घर खां निकिरी जॾहिं यूनिवर्सिटी जी बस ताईं पहुचंदियूं आहिनि त उन्हनि खे काफ़ी मरहला पेश ईंदा आहिनि। असांजी उहा माउ भेण जेका घर में वेही घर जो कार वहिंवार हलाए थी, उनखे ग्रोसरी करण में या पंहिंजे के रिश्तेदार जे घर वञण में बि हुनखे रिक्शा जो इंतज़ारु करिणो पवंदो आहे, बसुनि जा धिका खाइणा पवंदा आहिनि। उन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखंदे अॼु हीअ बस जेका आहे उहा रोड ते आई आहे, ताकी हटड़ी मां अचण वारी मुंहिंजी भेण कासिमाबाद में या वैदत कॉलोनी में या हैदराबाद जे कंहिं बि कुंड में अगरि वञणु चाहे त उहा आसानी सां 50 रुपयो किरायो ॾेई पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुची। उमेद आहे त हिन बस सर्विस मां स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि खे बि फ़ाइदो रसंदो ऐं उन्हनि रूट्स ते हिननि बसुनि खे हलायो वेंदो।